हाणे असां वरी मथे हिकिड़े ॿिए फ्लोर ते था वञूं, पथरनि सां रिलेटेड जेको बि ॾिसी आयासीं। मथे तव्हांखे मां ॾेखारियां थी त अॻियां छाजे बारे में आहे। वञनि था असांजा ॿार बच्चा। हीअ आहे सोलर सिस्टम, पूरो निज़ामी शमसी जे बारे में अॻियां ॾिसण लाइ मिलंदो यकीनन। अच्छा, हिते आहे डायनासॉर्स गैलरी। कुछ लिखियल ना है। जबरदस्त। जेतिरियूं हिते पिक्चर ॾिनल आहिनि उहे सभई ओरिजिनल ट्रीज़ हिते हिननि रखिया आहिनि, उहे सभु हिते शो कया आहिनि। ज़बरदस्त। सॼा हिते गुल डिस्प्ले कया अथनि। हिते वॉल्केनो, आतिशफ़शां, हिकु वॾो सारो ग्लोब लॻल आहे। अंदरि हलूं था। उहो किथे आहिनि अली ऐं राजिया? हीअ ॾिसो। हा अचूं था। रियल हरण, रेंडियर्स, अलाए छा छा पहाड़ी ॿकरा, उन्हनि सभिनी जूं इहे विच में मेंह जी आहे वॾी ॿुडी, उन्हनि सभिनी जूं हिननि ट्रॉफीस ठाहे लॻायूं हिते। ऐं हेठि पिक्चर्स में हिननि जे लाइ सॼी डिटेल ॾिनल आहे। मार्फोर आहिनि, सिंध आइबेक्स, कश्मीर स्टैग, सांबर, हे मार्फोर, ब्लैक बग, अलाए छा छा, टोटल पाकिस्तानी पहाड़ी जानवर। ओ माय गॉड, बदकू, मुंहिंजी फेवरेट। एवोल्यूशन ऑफ बर्ड्स। पखी, हर क़िस्म जा पखी, ऐं हे सभु रियल आहिनि, हे सभु स्टफ्ड प्रिज़र्व थियल आहे। ड्रेल माशाल्लाह, ये सब पाकिस्तान जा पखी। बदक जी चूंग ॾिसो, मुंहिंजे लाइ सभु बदकू ई आहिनि, चाहे उहे छा बि आहिनि। वाह वाह माशाल्लाह। जी जानी जी, हमारे अचां थी, मां हिननि खे रिकॉर्ड करे वठां। क़िस्म क़िस्म जा बाज़ वग़ैरह, तोता, शुतुरमुर्ग, ऑस्ट्रिच। उनमें आउल एॾो वॾो सारो। ऐं हिते कोई डेलीगेशन आयल आहे जेको विज़िट पियो करे, तंहिंजे करे मां पासे थी वियमि। हे ह्यूज एनिमल्स जेके बि आहिनि, डायनासोर इलाही वॾो सारो। ही मूव बि कनि था, हू हथ तो पंहिंजा मूव करे, ही पूरो पाण जी बॉडी तो मूव करे। बहरहाल थोरो घणो रिकॉर्ड थी वियो, ऐं अॻियां मूंखे अञा घणो कुझु रिकॉर्ड करिणो आहे। हुन डेलीगेशन जे करे मां उतां हटी वियमि। पखी ऐं उन्हनि जा कुदरती आखेरा।
मोर, रेल ऐं मोर। हे आहिनि सभिनी पखियुनि जा अंडा। मथे वॾे में वॾा जेके अंडा पिया आहिनि उहे ऑस्ट्रिच जा आहिनि, उन खां पोइ साइज़ वाइज़ ऐं बिल्कुलु हे नंढनि नंढनि पखियुनि जा अंडा। हे बि रियल एनिमल सभु, भालू, चीता, शींहं, टाइगर, पैंथर, अलाए छा छा। हे बुल, मारखोर, हे पाकिस्तान जो क़ौमी जानवर आहे मारखोर। बार्किंग डियर, उफ, हिबतनाक, दहशतनाक मुंहिंजे लाइ। बबर शींहं आहे, चीता, रिछ, कोला मथे, किस्म किस्म जा हरण, बकर, पहाड़ी बकर। ऐं हीअ राजिया पूरे इंट्रस्ट सां पंहिंजे पीउ खां हर शइ जी डिटेल थी पुछे। राजिया, तव्हां इंजॉय कयो था? तव्हांखे मज़ो अचे थो? ही डेलीगेशन हाणे मथे थो वञे, अलाए केर बि आहिनि, त असां फ़िलहालु हेठि था वियूं, छो त हे वेंदा त वरी असां हुते मना कोन था कनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो ग्रुप ऑलरेडी जॾहिं मौजूदु आहे त असां वरी उन में वञी करे रिकॉर्डिंग कयूं, मुनासिबु नथो लॻे। बकरार, बकरियूं थो चारे, गुलनि जो दुकान। सो असां थोरी देरि वियूं था, हिते बेंचिस पयूं आहिनि हिन ग्लोब जे पासे में, असां हिते साह पटींदासीं। अली ऐं राजिया ऑलरेडी वेठा आहिनि। राजिया बिस्किट थी खाए ऐं मां बि राजिया सां शेयर कंदमि। यम यम। सो हे फ्लोर असां घुमी वरितो आहे ऐं मां सम्झो त असांखे हिते सोलर सिस्टम ॾिसण लाइ मिलंदो, पर हिते कुझु कुदरत जा ॿिया ई रंग अनोखा जेके असां ॾिठासीं। ऐं हाणे असां ही डेलीगेशन हेठि थो अचे, उनखां पोइ असां मथे वेंदासीं, मथियो फ्लोर घुमणु। सो हीउ सॼो वफ़द हलियो वियो हेठि, हाणे असां था वञूं मथे। मथे ॾिसूं त छा थो ॾिसण लाइ मिले असांखे। वेल ऐं शार्क गैलरी, वाह वाह ज़बरदस्त, पाणी सां रिलेटेड। छा आहिनि? ख़ैर हिते असां नथा बीहूं, हे सॼो टमाटनि जे बारे में आहे, टमाटनि जा प्लांट्स। हे आहिनि डिफरेंट मच्छियूं, हिननि जा मॉडल्स, वेल, हिननि जा हे हॾ ढांचा। वो आए जो सुराण पानी ॾेसि हिनखे। राजिया को इन लॻी हे मच्छियूं के मॉडल्स आहिनि, के प्रिज़र्व थियल आहिनि असली। ऐं हीअ अच्छा वेल आहे अली, बराबरि हक़ ते इहे जहाज़ ऊंधा कंदी आहिनि। साइज़ त ॾिसो, वाकई हिकिड़े पुछ जो लामारो ॾींदी त शिप्स, ॿेड़ा, जहाज़ सभु ऊंधा। आहे वेल शार्क, ज़बरदस्त। हे आहे रियल, पर हिननि कुझु जेको आहे पाण, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिनखे हेसि ताईं पहुचाइणु वॾो हिकिड़ो मसइलो हूंदो, हिननि पाण बि हिनखे कुझु ठाहियो आहे हथ सां। हे तव्हां साइज़ त हिनजी ॾिसो, अॻियां हे बंदा अलाए कहिड़नि सबबनि खां, ऐं हिते अली
तूं चए त हिते प्रोजेक्टर्स हलंदा हुआ ऐं सॼो समुंड जो सीन हूंदो हूंदी ऐं उहे वीडियोज़ जेके हूंदी फर्श ते बि हलंदियूं त लॻंदो त हिते असां ॼण समुंड में पिया हलूं। बहितरीन हिकिड़ी कोशिशि आहे असां जहिड़नि आम माण्हुनि जे लाइ, स्टूडेंट्स लाइ, ॿारनि लाइ, छो त असां हर जाइ ते अहिड़ियुनि ते नथा वञी सघूं, पर अहिड़ी जाइ ते अची करे असां इहो घणो कुझु जेको आहे ॾिसी था सघूं, ऑब्ज़र्व करे था सघूं। ॾाढो प्यारो व्यू आहे। हे अंदरां आहे उहो ई वेल जो जेको मां अचण महिल रिकॉर्ड कयो। केॾो सुहिणो आहे, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। इन्हनि बेंचिस ते वेही रहिजे, इन्हनि पखियुनि खे प्यारु कजे, भले नकली आहिनि काई ॻाल्हि न, पर आहिनि त पखी। मां ख़बर अथव बाग़नि जी ऐं बाग़नि जे डेकोरेशन जी ऐं प्लांट्स जी दीवानी हूंदी आहे हमेशह। ज़बरदस्त। मास्क मां लाहे छॾियो आहे छो त हाणे मुंहिंजो मास्क छिॼी पियो, सो का ॻाल्हि न आहे। ऐं मूं सोचियो त कुझु हीअं बि जेको पंहिंजी वीडियो भरे, छो त हिन महिल ताईं मां सिर्फ़ु शयुनि जी ऐं जायुनि जी वीडियो भरी आहे, पंहिंजी कोन भरी आहे। ऐं हिते हिन पासे मुंहिंजा ॿार बीठा आहिनि ऐं हीअं बि भरियूं थोरो। शेडो थो पए त मूंखे कुझु नज़र नथो अचे। हा हाणे सही आहे। ॾाढी ख़ुशि थी थियां मां, ॾाढी। नेचर नेचर, वाह वाह, कुदरत फितरत जो कमाल आहे, बसि हद आहे। सो घुमी फिरी फाइनली असां अची वियासीं त वापसि हिन ढंढ ते। हा केॾो मज़ो थो अचे। अलाह काज़ जो आवाज़ु आहे, काज़ जो। मां हिन काज़ जो फ़ोटो कढी अचां। हे बसि हिते वेही रहिजे न, हितां कॾहिं बि उथिजे न। अच्छा हे काज़नि जी जोड़ी आहे हिते, या हिते रड़ियूं करे हेॾियूं। Yeah, it has like a feather on it. This feather eats the other dude. सो हाणे असां वेहंदासीं, ॾिसूं था हिते कुझु खाइण लाइ मिले थो त उहो वठंदासीं। मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, अली कैंटीन तां कुझु पुछा कराइण वियो आहे। सुराण होॾे पंहिंजी फ़ोटोग्राफी में पूरी आहे ऐं राजिया बेंच ते वेठी आहे। ऐं हाणे मां बि वञी बेंच ते वेहंदमि।